अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। जरवार मां जरवार, यारलुंड मीरपुर मां थिलो ॾेरखी मोहम्मदपुर दाद लगारी ऐं भर पासे में किरोड़नि जी तादाद में माकड़ पहुची वई। कणक जे फसल में माकड़ तबाही मचाए छॾी। इलाके वासियुनि जो चवणु आहे त पंहिंजनि अखियुनि सां लखे रुपयनि जो नुक़सान ॾिसी रहिया आहियूं। सिंध हुकूमत खे शिल रहम पवे, माकड़ जे ख़ात्मे लाइ का लाहे अमल जोड़े, न त ॾुकार वारी सूरत हाल पैदा थी वेंदी। यारोलुंड जे मुख़्तलिफ़ शहरनि रेणी केनाल, देस सोपट, लांडीमार, पीर पकड़ोई लाल, मोहम्मद रमज़ान लुंड, वॾेरो गुलसन लुंड में ॿियनि इलाक़नि में किरोड़नि जी तादाद में माकड़ पहुची वई। इलाके वासियुनि मियांदाद महर, तनवीर हुसैन, मेहर अली लुंड, फ़खरुद्दीन लुंड, साले मोहम्मद, हबीबुल्ला कादरी ऐं ॿियनि चयो त रेड़ी केनाल वारे इलाके खे चट करण बाद माकड़ हाणे हिन साइड रुख कयो आहे, जेको इंतिहाई ख़तरनाक आहे, छो त माकड़ जिथे बि लही पए उन इलाके खे चट करे पोइ थिए थी। असां पंहिंजे तयारु थियल फसल खे अखियुनि ॾाढो तबाह थींदे ॾिसी ॾाढी तकलीफ़ महसूस कंदा आहियूं। मजबूर आहियूं, कुझु बि नथा करे सघूं। अफ़सोस वफ़ाक़ हुकूमत, सिंध हुकूमत को बि अमली क़दम न खणी सघी आहे। रुगो इल्ज़ाम तराशी करे अवाम खे बेवकूफ़ करण में पूरा आहिनि। जेकॾहिं जल्दी माकड़ जो ख़ात्मो न कयो वियो त माकड़ तबाही मचाए छॾींदी ऐं ॾुकार वारी सूरत हाल पैदा थी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।